जेको क्रम सुखमनी साहिब जो हले थो। अॼु 71 पद आहे। ॾाढो सुहिणो संकेत साहिबनि ॾिनो आहे हिन में जीवन मुक्ति जो। असां जीअरे मुक्त कीअं थी रहूं, सुखी थियण जो रस्तो, अस्थाई सुख असां वटि बणियो रहे, शांती आनंद बणियो रहे। इहे टई वस्तु बाबा आत्मा जूं आहिनि। जॾहिं असां आत्मावत थींदासीं, पर तॾहिं थींदासीं जॾहिं उहो रस्तो पकड़ींदासीं। उहो रस्तो आहे गुरुनि जी वाणी मां, उन जे हुकुमनि ते असां संकेत ते हलंदासीं त असांजो कल्याण थींदो। साहिब फरमाइनि था, प्रभु की आज्ञा आत्म हितावे, प्रभु की आज्ञा आत्म हितावे, ओ जीवन मुक्ति सो कहावे, ओ जीवन मुक्ति सो कहावे, जीवन मुक्ति सो कहावे, प्रभु की आज्ञा आत्म हितावे। श्री राम। सॼे संसार में जेकी हली रहियो आहे, प्रभु जो हुकुम हली रहियो आहे। हरे राम राम। भगवान कृष्ण जी गीता खणी पढ़ी ॾिसो, मुंहिंजे हुकुम खां सवाइ भई पतो बि नथो हिले। श्री राम। पर असांखे वरी प्रभु कृपा करे नी त इहे पत अचे, न त जीअं विच में पंहिंजी मां मिलाए करे दुखी सुखी तॾहिं थिए थो। पर हुकुम ते छॾे ॾे त आनंद ई आनंद आहे। प्रभु की आज्ञा, हे प्रभु जी आज्ञा ई सॼी वर्तिजी रही आहे संसार में। श्री राम। जंहिंखे बसि मां अॻ में वरी खणी हिनखे रिपीट कयां, दृष्टियूं बाबा टे थींदियूं आहिनि। हिकु ज्ञान जी दृष्टि, हिकु भक्ति जी, हिकु संसारी। संसारी दृष्टि जेसि ताईं धारण करे रहंदो तेसि ताईं हे जन्मनि में बि सुखी न थी सघंदो। मन करके ॿार इंद्रियनि जा भोग बि थोड़ा थोड़ा मज़ा छो न वठे, पर सुखी न थी सघंदो आहे। भक्ति जी दृष्टि आहे, ज्ञान जी दृष्टि आहे त जेको बि जेकी आहे उहो पंहिंजे लेखे पाण कोई कोन्हे संसार में। श्री राम। जिन खे उहा नज़र आई उन्हनि लिखियो, भगवान खुद ही चयो, हे सभु ब्रह्म, ओ कणची ब्रह्म, बाटी ब्रह्म, सब्जी ब्रह्म, रंधण वारो ब्रह्म, खाइण वारो ब्रह्म, बचो ई काथे ॿियो, सभु उहो ई आहे। स्वामी रामकृष्ण परमहंस चयो, ठग नारायण, चोर नारायण आहिनि, सभु नारायण जा रूप, सिर्फ़ु जहिड़ो जहिड़ो जंहिंखे कमु थो कराए वरी उन जे मथां नालो पियल आहे। इहा ज्ञान जी दृष्टि आहे। और भक्ति जी दृष्टि, श्री राम, सभु पाण ई उहो आहे। भक्ति जी दृष्टि आहे, कंहिंखे परमात्मा छा थो कराए, कंहिंखे छा थो कराए, कंहिंखे छा थो कराए, कंहिंखे छा थो कराए, बसि इहा दृष्टि अची वञे। हरे राम। संसार जे प्रति, बग पंहिंजे प्रति तोखे संतन वारो, प्रभु जी आज्ञा वारो किताब पढ़णो आहे। तुंहिंजो कर्तव्य छा आहे, तुंहिंजो कर्तव्य छा आहे, तुंहिंजो कर्तव्य छा आहे, बसि इहा ई तपस्या आहे गृहस्थी जी। तुंहिंजो कर्तव्य छा आहे, कंहिंजे प्रति, हिन जे प्रति, हिन जे प्रति, हिन जे प्रति, संसार जे प्रति, माता पिता जे, परिवार जे, सभ जे प्रति तुंहिंजो कर्तव्य छा आहे, तूं पंहिंजो कर्तव्य पालन कर। बसि इन खां गांडू न थी, इन खां कायर न थी। इहा ई सची भक्ति आहे, इहा ई सची तपस्या आहे। बाक़ी पाण खां सवाइ सॼे संसार खे प्रभु जे हुकुम ते छॾे ॾे, उन जे हुकुम सां हली रहियो आहे। हरे राम राम। त हिते चयूं, प्रभु की आज्ञा आत्म हितावे, पंहिंजे आत्मा में इहा भलाई जे रूप में क़बूल करे जेकी प्रभु जो हुकुम थी रहियो आहे। हरे राम। मां अॻ में तव्हांखे ॿुधाया आहिनि, रमण ऋषि जन खां पॉल ब्रिटन पुछो, लड़ाई जा इम्कान हुया उन वक़्तु। श्री राम। ॿी युद्ध जेका महान लड़ाई थी, तो संकेत हुया, हे पूरी दुनिया जे वर्ड जी ॼाण रखंदड़ो, हर ख़बर रखंदड़ो, हुन पंहिंजे किताब में सभु लिखियो आहे। हरे राम राम। रमन ऋषि जन खां पुछे थो, साईं हे युद्ध जी सॼी तयारी थी वई आहे, पोइ हे छा थींदो, हेॾो हे विनाश थी वेंदो, हे
हेॾा हेॾा मुल्क हीअं पाण में तयारु थिया बीठा आहिनि। पुछंदे पुछंदे बसि जॾहिं चुप कयईं तॾहिं रमन ऋषि चयुसि तुम अपनी सोचो, बसि हरे राम राम, तोखे छा करणो आहे तूं बि सोच। असांजो प्यारो भाई मूलाराम साहिब जन मल्हीर जा कराची जी भरिसां उते संत रहंदा, वेदांत जा सागर हुया। असांजो भाई जागण राम साहिब, अलीराम साहिब जा पुट चूंघण वारा, उन वटि विद्या पढ़िया। श्री राम। पोइ 1970 में पंजाकल दरबार में ठाण बांग्लादेश जॾहिं जंग में आज़ाद थी वियो, उन बारे में ॿुधायो ॻाल्हो त मां स्वामी मूलाराम साहिब जन खां जॾहिं बाइता जी लड़ाई थी तॾहिं मां साईं जन खां पुछो, साईं पोइ हेॾे छा थींदो? चयो बाबा हेॾे पंहिंजे पासे हेॾे रहिजी ईंदी, पर मुल्क तॾहिं तबाही में ईंदो आहे, उहो अलॻि थी वेंदो आहे जॾहिं स्त्री जे मथां हथु पवंदो आहे। बांग्लादेश में स्त्रियुनि जे मथां हथु पिया, उहो जुदा थी वियो। उन ते उहो संकेत मूंखे ॿुधाइनि पिया। श्री राम। तॾहिं विनाशता जो कारण बणिजी वेंदो आहे। मुंहिंजा प्यारा, प्रभु की आज्ञा जेका वर्तिजी रही आहे, आगम आत्म हितावे जीवन मुक्त श्री राम सो कहावे। हाणे तूं माना पंहिंजो मन मुर्दो बणाए छॾ, तूं हस्ताखेप कंदे ॾिसूं त छा थींदो। संसार में इहे घटि वधताई, गमी शादी, गिला नेकी, मान अपमान, यश अपयश इहे रहंदा। तूं पंहिंजे मन खे डुलायमान कर। वृत्तिधारी आहे, उन्हनि पुरुषनि जी वृत्ति कहिड़ी थी रहे संसार में। तैसा हर खु तैसा उस शोग, प्रभु की आज्ञा आत्म हितावे जीवन मुक्त सो कहावे। तैसा हर खु तैसा उस शोग, सदा आनंद तह नहीं वियोग। सदा आनंद तह नहीं वियोग। ओ सदा आनंद तह नहीं वियोग। हाँ तैसा हर्ख तैसा उस शोग। श्री राम। सदाई खुश प्रभु जा प्यारा, प्रभु जी सिफ़त करे सदाई हृदय में आनंद, संता भाणे सदाई आनंद। पर जॾहिं दुष्टनि पंहिंजा पंहिंजा कार्य उन्हनि जे मथां कया आहिनि, किन महान पुरुषनि खे जेल में रखायूं। धनी भगत खे ज़मीनदार जेल में त झांझ हेठि वॼाए, अड़े धना श्री राम। ओ प्रभु जा गुण पियो ॻाए, चए चो वठी आनंद वठो, आओ ज़मीनदार वेहो अची तूं बि भॻवान जो भॼन ॻाए। श्री राम। हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह। कंहिं बीमार बणायो अथई त भगत बि चवंदो चङो थियो, हे रेस्ट कराए थो। जे मृत्यु आहे त सदाई तूं मूंखे गोद में पंहिंजो समर्पण करे थो। हर हाल में सुठो ई सोचणो, सुठो ई सोचणो। श्री राम। हा बस इहो ई सोच रखे, इन खां घटि करे आ त, इन खां बि हीअ हालत करे आ त असांजे सूफ़ियुनि जो सरताज ॻणियो वेंदो आहे शेख सादी साहिब। कंहिं वक़्तु मंझंदि जे टाणे ईरान में रहंदड़ ॿाहिरि निकिता, उस में वारियासो, पेरनि खे तपत लॻी, मन में उथियो जेकर जुती हुजे आ, माना फ़क़ीर वटि कोई जुती बि कान हुई, मन में उथियो जेकर हुजे हा, बसि अञा उथियो मस। हरे राम। बसि वरी जे हीअं मथे साम्हूं अखि जी नज़र पियनि त हिकिड़ो पिंगलो उन वारी ते हले थो पियो। तंहिं महिल बेक वरी आया, ओ मुंहिंजा साईं जे मूंखे ईअं बणायां त पोइ मां छा कयां। श्री राम। माया भुलायो सभिनी खे आहे, मन माया ॾे वञणु इन खे भुल चइबो आहे। छोजो परमात्मा हिन माया खे प्रगट करे हिकु वॾी परम शक्ति बख़्शी आहे। कहिड़ी? भई माखों भुलाए, माखों हिन जीवन खे भुलाए। त
तॾहिं त परमात्मा जो ख़्याल जो संसार जी प्रकृति हली रहंदी। जे प्रभु ॾे आयो त वरी जोत में मिली वियो। श्री राम। बस माया जी कमी भुलाइण आहे त भुल थींदी, पर पापी खे डिघी वाग हूंदी आहे और गुरुमुख जल्दी चमाट हणी वठंदो आहे, वरी संभाले वठंदो आहे। बस अंतरो इहो रहंदो आहे। हरे राम। और उन्हनि खे लीला मात्र उन्हनि खां कराईंदो आहे, देवताउनि खां, महापुरुषनि खां। चाहे आदि देवन बि अहिड़ी पंहिंजी लीलाऊं रचियूं आहिनि, उहे उन्हनि जो सभु लीला मात्र आहिनि, कर्म जे रूप में बि, फल जे रूप में बि। असांजे सिखण जे लाइ त अहिड़नि खे बि उन कर्म जो फल नथो छॾे, उन जे फल में बि हो अॾोल हुया, उनखे दुख कोन सतायो। श्री राम। इहो असांजे सिखण जे लाइ अहिड़ियूं लीलाऊं उन्हनि रचियूं आहिनि त असां जेकॾहिं अहिड़ा कर्म कंदासीं त असांजी छा हालत थींदी। असां ज़रे बि दुख भोगण लाइ तयारु न आहियूं त असां अहिड़ो कर्म छो था कयूं। सुख 50 वरे रहे सोन असांखे, पर सुपने वांगुरु गुज़री थो वञे, पर दुख जो हिकिड़ो अधु कलाक पेट में दर्द पइजी वञे त यादि रहे थो त जीव पुञ तूं जेॾा करे थोड़ा, पर पाप थोड़ो बि न करे। तॾहिं चवनि था हिते, तैसा हरुख महान पुरुषनि खे, तैसा सुशोग सदा अनंत नहीं वियोग, तैसा सुवरन तैसी उस माटी, तैसा सुवरन तैसी उस माटी, तैसा अमृत तैसी बिख खाती, वो तैसा अमृत तैसी बिख खाती, तैसा सुवरन तैसी उस माटी। श्री राम। भक्तनि जी लीलाउनि जी रचना थियूं असांजे सिखण ॿुधण पढ़ण लाइ। श्री राम। पंढरपुर में नामदेव भगत, वरी रांका बागा में भगत थियो। स्त्री पुरुष प्रभु जो भजन करणो आहे और हिन प्राणनि खे अन्न जल जी बुख प्यास रहे थी, बस उहो टुकर ॾियणो आहे। झंग में वञणो आहे, काठियूं ओतिरियूं खणणियूं आहिनि, उनखे विकिरो करे बस ओतिरो ई सीधो जेतिरो पंहिंजे पेट गुज़ारे लाइ ज़ाल मुड़ुसनि जो, ओतिरो ई काठियूं खणनि। हरे राम। रोटी खाइण भगत नामदेव भॻवान खे चई विधो, साईं पोइ हिननि भक्तनि खे इन हाल में चई, भगत बसि हुनखे ॿी इच्छा ई कान्हे न, घुरनी कोन। चई पंहिंजे भक्तनि खे हीअं रखियो थी, अरे राम मां ईअं रखी सघंदो आहियां, पर हाणे चङो तुंहिंजी इच्छा आहे, हल भला ॾिस। ॿई झंग में आया, भॻवान छा कयो। हरे राम राम। हिकु माया जी थैली थोड़ो मुंहुं खोले करके ईअं रस्ते में सटे छॾियऊं, भई ॾिसनि जीअं खणनि, रुपयनि जी गेननि जी जीअं। हरे राम। रांका अॻ में बांका पोयों, जीअं उहा थैली ॾिठूं तीअं हिन प्यारे छा कयो। नई घरवारी पणिजी आयो हो, उहा बि सत्यवती हुई, पर मिटी खणी करके इन ख़्याल सां हिन जी पंहिंजी स्टेज त हुई, पर मतां चई घरवारी ॾिसी करके मन उनजो थोरो बहिलजी न वञे तो मिटी ते विझे। मथां बांका बि पहुती, 2 कदम पोइते हुई, पहुती। स्वामी हे छा करे रहिया हो। श्री राम। हे छा करे रहिया हो। जेके ॾिसे थी त चए थी पई मिटी जे मथां मिटी विझी रहिया हो। राम। चई वाह, थोरो अॻिते हलिया, भॻवान कहिड़ी लीला कई जो हिकु काठी बि हेठि न छॾे। घुमंदा 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 बांका खे चए थो, रांका ओहो मुंहिंजी प्यारी, ॾिसो अॼु माया जो छड़ो दर्शन थियो आहे त असांखे रोज़ी कान थी मिले पई, काई काठी कान थी मिले। हरे राम। अरे मुंहिंजा साईं, पैसा सुवरन तैसी उस माटी। हा 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 हा। प्यारो असांजो जीवन घोट शहपुर दरबार जो संत 5 नंबर में। हरे राम राम। क्यों भगत अचनि, आशो कॾहिं कॾहिं सूट पाए, कोट पाए और मथे ते अंगूशो ॿधो पिया, पेरनि में जुती बि कान। भक्तनि खे वरी हीअं माण्हू अचनि, मुंडियूं पाए वञनि, वरी हार पाए वञनि, सो हार भक्तनि खे लाहे ॾे। ईअं मुंडियूं ॾींदो वञे, वरी केस जा थयूं लॻाईंदो वञे। भाई आत्माराम चवनि हिते अचे, साईं गोपाराम वेठा हुजनि। हाणे संत आशिक भाई स्वामी शांति प्रकाश जन पहिरियों उन दर ते शेवा कई 4 साल,
उन्हनि संतनि खे अमृतसर मोकिलियो। 4 साल ग्रंथ साहिब जी विद्या पढ़ी विया, सिखी विया ग्रंथ साहिब जो अर्थ सॼो। उन्हनि शहपुर जे संतनि स्वामी धर्मदास साहिब, स्वामी शांति प्रकाश खे मोकिलियो, पाण ॿुधाईंदा हुआ। तंहिंखां पोइ चङनि सालनि खां पोइ भाई टेऊंराम जी शरण में विया। हरे राम राम। अहिड़ा महान शक्तिशाली संत उनजी गद्दी स्वामी धर्मदास जा शिष्य जीवन घोट जन उते 65 में पाकिस्तान में आया। सिर प्रेमचंद जन मेलो बि करायो। मां बि साधु वेले में वयुमि, उते संतनि जो 6 कलाक साम्हूं वेठे दर्शन कयुमि स्वामी जीवन घोट जो। हरे राम राम। पर ओॾे साईं गोपाराम खे इहे 2-2 हज़ार झोल में जी साईं पलो त पायो, मुंहिंजे लाइ पलो त पायो। पर ॿुधायूं जॾहिं आशिक़ गुज़ारे हो तॾहिं पहिरियों उन्हनि खे टपड़नि खे ॾिसण लॻा, दरियुनि खे। पैसो बि हिकु न मिलियो, कारो पैसो न, हेठि न। ऐं ईअं संत लिखी ॾींदो वञे, बसि नोट निकिरंदा वञनि। ओहो सचो साईं, जंहिंखे सचे साईं जी घरवारी अॼु हुनजो मेलो हली रहियो आहे। सचे साईं सतरामदास साहिब जो कल्ह खोटी राड़की साहिब में 3 ॾींहं दयाले मां चए थी, साईं कड़ियूं मां पायां, चांदी जूं कड़ियूं वॾड़ी पाईंदी हूं। हरे राम राम। विनोद में चइनसि था, अरे दयाले मां 3 पुट ठाहिया साईं खे। वॾे पुट जो नालो दयाल हुयो, सभु नंढड़ा नंढड़ा गुज़ारींदा विया। पाण खां पोइ हिकिड़ो बि 7 साल जो उहो चोलो छॾियो, ॿिया सभु 2 नंढा हुया। हरे राम राम। बाग़ में पंहिंजे हाज़िरी में दयाले मां कड़ियूं भेण दुश्मन खे बि न पइनि, कड़ियूं थी घुरे पई। चुप करे वे। साईं चइनि थी पयूं, भगत जी घरवारी भेण कड़ी बि कान थी। पोइ जेकर चई छो अहिड़ो ख़्यालु पियो थी, परमात्मा जीअं रखे उन में भलाई आहे। चङो तुंहिंजो ख़्यालु आहे त टपड़ी ते वेठा, ॻूणी जी चौकड़ी जो ॻूणी जी ठहियल उन ते वेठा आहियूं, टपड़ी मथे कयूं त हेठों कड़ी थियूं वहनि पयूं। इहे उन्हनि पुरुषनि जा कम आहिनि जिन खे निर्लोभ आहिनि। श्री राम। हा, जे मन में त्याग हुजे त सोन मुठियुनि में विरहाए पियो। जंहिंखे लालच नाहे, जंहिंखे लोभ नाहे, तैसा हरख तैसा सुशोग राम। सदा आनंद तह नहीं वियोग, तैसा सोरन तैसी सुमाती, तैसा अमृत तैसी बिख खाटी। हरे राम राम। उनला अमृत भी बराबर आ, वेह भी बराबर आ, दुख भी बराबर आ, सुख भी बराबर आ। तैसा मान तैसा अभिमानो, अपमानो, तैसा मान तैसा अपमानो, तैसा रंग तैसा राजानो, ओ तैसा रंग तैसा राजानो, हा तैसा रंग तैसा राजानो, तैसा मानो तैसा अपमानो। श्री राम। तैसा मान तैसा अपमान, तैसा रंग तैसा। जेके प्रभु जे हुकुम ते हलनि था, बस उन भाणे में भिना पिया आहिनि। छजू भगत थियो आहे लाहौर में। हरे राम। माता हिकिड़ी जो पति वियो परदेस, कुछ ॾींहं वधारा लाथई। हमेशा वेंदो होॾो गरम माल खणण। मन में माई खे आयो त संत वटि मन मनोती बासे सां मुंहिंजो पति जल्दी अचे छल। श्री राम। संत पंहिंजो धूण दुख आनंद में वेठा आहिनि। हे मन में कोई वातो कोन हुजे, न को पलो पाराए। मन में चई वई, संत जेकर मुंहिंजो पति जल्दी अची वञे त मां तोखे दुशालो विझी वेंदमि गिची में। हरे राम। जेको गरम माल आणींदो होॾो त माई बि असली जीअं घर पहुती त पति वेठो, असली देर बि कान थी। ठहियो, ख़ुशि थी, ठीकु आहे। पति वरी घड़ी वेही पंहिंजो वियो त हुन छा कयो, उहो कपिड़े में हिकु शाल खणी करके और वञी करे संत खे विझी आयो। संध्या जे महिल ई राति गुज़री। अॻियनि महान पुरुषनि जो जंहिंजी देही भास ई कोन्हे, असां अहिड़नि संतनि खे बि ॾिठोसीं पंहिंजे खे। कंढियूं पयूं त पयूं आहिनि, ओ राति थी वई, सुम्हिया पिया तॾहिं कंढियूं पयूं अथनि। वरी कोई पाण लाहे त वान थो कोई। श्री राम। हा, त उहो संत खे दुशाले पियो ई रहियो। सुबुह जो वरी वेठो आहे त पियो ई आहे। उहो संत सुबुह जो ॿाहिरि सुरत मेटाइण ओॾो मोटे जिते संत ॾे नज़र पियसि। ॾिठई त लोई पई अथसि ऐं उहे जेके मां आणींदो आहियां उहा पई अथसि। अरे भेण, न को संत खां पुछे न ॻाल्हि। हिकिड़े ढंढोरी खे न वरी घर पहुतो मोटी
ढंढोरची खे वठी करके और संत खे जी बाह में हथ विधई। भेण रात जो कयो चोरियूं और ॾींहं जो साध सॾायो। अड़े जेको चोरी कंदो गिची में लोई पाए वेही रहंदो। पर पोइ अकुल जी कीअं प्रकाश हले, कीअं लीलाऊं हलनि, कीअं महिमा संतनि जूं थियनि। बसि बाह खां वठी और संत कुझु कोन कुझु न को पुछे तो लोई काॾों आंदे कीअं कये, बसि बाह खां वरितई। ईअं चई करके हा ढंढोरची खे चई हे बसि रात जो साध चोरियूं कंदा आहिनि, ॿाहिरों संत बणिया वेठा हूंदा आहिनि। चवाईंदो वियो जंहिं महिल पंहिंजे पाड़े पहुतो उहो घर वारी निकिरी आई। अड़े ॾिस त मुंहिंजे मुड़ुस खे उन संत जे बाह हथ में आहे ऐं चवाईंदो जे रात जो हे चोरियूं कंदा आहिनि ॾींहं जो। हुनखे पति खे सड़के हे छा थो चई, हे छा कराए, छा करे रहियो आहे? चए हे लोई भेण मां आंदी आहे ईअं गिची पिया। अरे साईं दया थियो मां तुंहिंजे लाइ बास पासी त तूं पहुच जल्दी त मां ई तूं उथी वई मां विझी आई आहियां। अरे हा चई ढंढोरची खे चई हाणे चओ हे अहिड़ा संत पहुतल आहिनि जो बसि कामना कर सयूं पहुची वई। बसि वरी ढंढोरची वीचारो चवंदो वियो अची करे संत खे जाइ ते छॾे। लोई त गिची में पई रही संत जे। पोइ ॿार मुड़ुस वेंदा रहिया। बसि कंहिं जॻह प्यारे राधा कृष्ण प्यारे पुछियो साईं पोइ कहिड़ी लीला आहे तव्हांजी? तो संत जीअं धूणे ते वेठो ॿई मुठियूं खणी रख जूं भरे चए हे अबा नेकी में हे छाई में ऐं गिला में असां त ओड़ा खड़ा आहियूं, असांखे छा? श्री राम तैसा मान तैसा अपमान, कर्चो निभाए पंहिंजो वॾो थिए कर्चो निभाए। जेको घर जो वॾो आहे उहो कर्चो निभाए। हर हिकु जो पंहिंजो पद बसि कर्चो आहे, हर हिकु पंहिंजे पद ते वॾो आहे। श्री राम असांजो हिकिड़ो मुखियो जादूमल डहरकी में इन पंहिंजो मीरपुर में श्री राम सूबेदार खे चवणो हुयो भई काई हिंदू जी फरियाद अचे त तूं मूंखे घुराईंदो कर, असां पंहिंजो समाधान कंदासीं, तूं ईअं न चए। हा ॻोठ में मुख्याकार सूबेदार ईंदो त वेहण वेंदा पंहिंजो उन सां सम्मिलित करे ईंदा। पोइ वेंदा हिकिड़े बगी वारो हुयो उन मुखी खे बनाई, उहो सिंधी हिंदू ई उन गारियूं ॾिनसि। घड़ी खां पोइ उन जो कंहिं सां टकराव थियो हरे राम और मुस्लमान सां। उहो वञी पहुतो थाणे ते, हिन जे लाइ फरियादी थी करके हिन जे करके माण्हू मोकिले मुखी ॾे सूबेदार त भई अचे हे वाणे हे कयो आहे मुस्लमान सां। श्री राम तो वीचारो भजदो आयो साईं पोइ हाणे महिरबानी कर मूंखे। श्री राम राम तो रोटी ते तंहिं महिल वेठो वञा ईअं गिरह वात में विझे पियो त मथां पहुतुसि त हे जवान उथी पियो आहे रोटी छॾे करके तो हली पियो। त माण्हुनि जो ॾिठुसि जिन उहे गारियूं ॿुधियूं हुयूं उन्हनि जो ॾिठुसि त मुखी उन सां गॾियो थो वञे पियो। और जंहिं काॾे थो वञे चई बाबा वीचारे खे थोरी तकलीफ़ अची आहे। ॾिसां घर गारियूं पियो ॾिने चई मां घरों थियो आहियो आहे, मुंहिंजी घरवारी ढुकी कान थी आहे। हिकिड़े वॾा जा अखर वञी करके हुनजो कार्य करे। श्री राम राम प्यारा जेसि ताईं शेवा जीवन मुक्त मन जो गुलाम थींदो त सुखी न थी सघंदो आहे। आत्मा जो गुलाम थिए, प्रभु जे हुकुम ते हले, सभ में साईं आहे। तूं सभ जो भलो कर, चङा से चइजनि चङो जंहिंजे चित में, उहो मंदाई कंहिंजे ॾे सामी मूर न ॾिसनि। हरे राम भले साण भलो सामी करे सभ को, बुरे सां भलो करे को जग में विरलो। जिन हयो जिन मारे मन मवास खे हयो ख़ासि खलो, तंहिंखे कीन वलो अचे अॻियों अजी बणिजे। श्री राम जहिड़ो बणिजे दुनिया में जश पाए त साईं खे बि प्यारो थी वञे। आख़िरी में साहब चवनि था जो वरताए साईं जुगत, जो वरताए साईं जुगत, ओ नानक पुरख कहिए जीवन मुक्त, नानको पुरख कहिए जीवन मुक्त, जो वरताए साईं जुगत, नानको पुरख कहिए जीवन मुक्त, सुखमनी सुखम रत प्रभु नाम, भगत जना के मन बिसराम,
ओ भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखमृत प्रभु नाम सुखमणि जो वर्ताए साई युगत श्री राम जेकी प्रभु वर्ताए रहवा बनाए रहवा अरे मुंहिंजा प्यारा हिकु खिण जी ख़बर सॼे संसार खे कान्हे त पोइ छा थींदो जेकी थी रहंदो पोइ रेडियोनि अख़बारनि में ॿुधण में ईंदो मगर ख़बर काई कान्हे हरे राम गुज़री सभु को ॿुधाए सघंदो आहे आईंदो जो किताब कंहिं न पढ़ियो आहे प्रभु बहितर सो ॼाणे त जेकी जेकी वर्ताए साई युगत उन में उन जेको राज़ आहे उहो को ढंग आहे परमात्मा मंगलमय उनजो जेको कल्याण आहे न्याय आहे इंसाफ़ आहे विधान आहे उहो मंगलमय आहे उहो कल्याणमय आहे बस संतनि जे वचननि ते विश्वास रखे श्रद्धा रखे हिकिड़ो अखर ई असांखे प्रभु जे हुकुम जो हृदय में पइजी वञे असां सदाईं सुखी थी सघंदा आहियूं सुखमनी पढ़े पर वचन खे हृदय में धारणो करे मन जी वृत्ति खे धारण न कंदो मन में उन वचननि खे न टिकाईंदो सुख कीअं थींदो श्री राम नानक ओह पुरख कहिए जीवन मुक्त उहो पुरुष जीवन मुक्त आहे जेको अहिड़ी वृत्ति खे धारे थो स्वामी टेऊंराम लिखियो समा जो ही गुज़र जावे याद तांको ना करो आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो जो बनावे आ प्रभु ताहीं पर राज़ी रहो जा बनी सा है भली तू गणी सदाई कर पर बणी ते हसवार रहो गणी खां पोइ जेकी प्रभु जी बणिजी पए प्रभु सत उनखे सत न कंदे वरी मन जी कंदे त हीअं छो थी पियो त सवाइ दुखी थियण जे ॿियो तोखे छा थींदो हरे राम हा जो वर्ताए तां पर राज़ी रहो जा बनी सा है भली यू सदा मुख से कहो हा त ईअं चओ जेका मुंहिंजे लाइ भणी आहे उन में मुंहिंजी भलाई आहे उन में मुंहिंजी भलाई आहे ईअं सदाईं मुख में चओ बोल त न पर जेकॾहिं को चए थो हे हीअं थी पियो चए बाबा इन में भलाई आहे इन में बि काई भलाई आहे श्री राम राम बसि अहिड़ी वृत्ति खे धारे रहंदासीं संतनि मां असांखे इहो ई संग सिखणो आहे सुखी कीअं थियो आनंद कीअं हमेशह असांखे रहे शांती कीअं रहे भॻवान जे हृदय खे उन जे हुकुमनि खे हृदय में धारण कंदासीं असां सदाईं सुखी रहंदासीं बसि प्रभु इहा कृपा कंदो इहा ई कृपा घुरदा रहूं साईं पंहिंजो नाम जपाए पंहिंजे भाणी मञण जी तौफ़ीक़ बख़्श बसि इहो ई सत्संगी गुरमुख भगत थियण जी इहा निशानी आहे श्री राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय 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 राम जय बोल गुरु नानक देव गुरु नानक देव जन जो बाबा प्रकाश उत्सव हिन ई महीने में कार्तक में हाणे अचणो आहे अॻियो सतनाम गुरु नानक देव जन जे प्रकाश उत्सव मल्हायो वेंदो श्री राम 99 सदी हली रही आहे सुख जी पूर्ण थिए आईंदो नओं रोशन थिए भलाई थिए जंहिंजे नगर में जिथे रहो था जेकॾहिं फेरी निकिरंदी आहे श्री राम त अमृत वेले उथी उन फेरियुनि में सम्मिलित थियो न थींदियूं आहे त न सिर्फ़ उते कढायो सुबुह जो उथी करके भगवान खे समूहक मिली करके यादगिरी करण सां भगवान जे सां वॾो कल्याण थिए थो हरे राम तंहिं लाइ हिते बि फेरी निकिरंदी गुरु नानक दरबार खां हेसि ताईं 6 बजे ईंदी 6 बजे खां पोइ जीअं सत्संग थींदो आहे तीअं पंहिंजे प्रेम सां गुरु नानक उत्सव खे मल्हाइनि और फेरी कढाए भगवान जी प्रार्थनाऊं कनि
बोल गुरु नानक देव सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास हेलो 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 अमर शहीद साईं का हेलो हेलो खोताराम साईं सर्व संतन महात्मा की सर्व संतन को